जी झोरे वेंदो आहे ही पूरा खानदान की ईद खुशियूं उन्हनि जे लाइ कुझु बि न रहियो पर असां उन्हनि जे लाइ छा फीलिंग्स रखूं था? सर अहमद साहब तो तकरीबन मुझे दिल जी ॻाल्हियूं कयूं पर मूंखे यादि थो अचे कुछ साल पहिरियों लाड़काणनि को हल्को फुल्को झटको आयो कुदरतन मुंहिंजी उन अखि खुलियल हुई राति जो टाइम हुयो या माना पोयां पहिरां राति जा मूंखे ईअं लॻो त मतिलबु इहो को मां निंड मां उथियो आहे त मूंसां हिकु अहिड़ी कैफ़ियत थिए थी जीअं अहमद साहब जो असां न ॾिठो आहे पर मां इहो हल्को झटको तमामु वेझे खां ॾिठो आहे त उहो जॾहिं उहा ज़मीन धॾे पई मूंखे ईअं पियो लॻे त की मां नरम कंबल ते बीठल आहियां आई एम सॉरी नरम के बेड ते बीठल आहियां ईअं ज़मीन धॾे पई हेठि मथे थिए पई मूंखे ख़बर न पई चंद सेकंडनि जो झटको हुयो पर मां हैरान ज़रूरु थियुमि त ज़मीन खे छा थियो आहे एॾी नरम ऐं सॉफ्ट कीअं थी वई आहे ज़मीन सुतल मां बि कंहिंजी फौती ते वियल हुअमि जेॾी महिल सुबुह ख़बर पई जंहिं महिल सुबुह ख़बर पई त भई इहो ज़लज़ले जो झटको हुयो त मां बिल्कुलु चुप थी मां चयो मां अच्छा इहो मां ज़लज़ले खे महसूसु पियो कयां न उहो हल्के झटके मूंखे एतिरो माना तेजारे छॾियो जॾहिं मां हे साम्हूं ॾिठुमि टीवी चैनल्स ते ॾेखारनि पिया सभिनी ते त लिटरली मां रुनमि अल्लाह से रहम कंदो उन्हनि सभिनी ते ढकींदो ढकणहार आहे पालनहार आहे जी ना ॿिए खां अलावा ईद जी शॉपिंग छा कई? ईद जी शॉपिंग केॾी ख़ासि त कोन्हे कई बसि ईअं ई कॉटन जा कपिड़ा वरिता अच्छा सादगी सां कयो सादगी सां न हूअं बसि नॉर्मली हर साल सादगी सां ई कंदा आहियूं छो भला न कोई राज़ त को कोन्हे एक्चुअली हूअं ईद वारी ॾींहुं बोरियत थींदी आहे केॾा वञण बि न थींदो आहे अच्छा मां ॿारनि जे घर सिर्फ़ु वेंदा आहियूं बोरियत थींदी आहे हा ईद वारी ॾींहुं त ख़ासि करे बोरियत हूंदो आहे महिमान अचनि तव्हां कॾहिं महिमान मामारनि जे घर वेंदा आहियूं अच्छा मतां तकड़ा तकड़ा हूंदा मतां महिमान अची वञे न अहिड़ी ॻाल्हि कोन्हे ईद पहिरें ॾींहुं ख़बर आहे सभिनि खे शुरू खां रुटीन ठहियल आहे अच्छा हा त पहिरियों ॾींहुं मामारनि घर में हाणे मां बि ख़बर आहे त वेसी न हूंदासीं सही केरु पचाए? अम्मी पचाईंदी आहे ख़र्ची केरु जे? ख़र्ची माइटनि में मिलंदी आहे अच्छा तव्हां ख़र्ची ॾियण वारनि मां थिया आहियो न हिन साल ॿारनि खे उमेद आहे त मां ॾींदसि मां वठंदी आहियां मुंहिंजे ख़्याल में औरतूं ख़र्चूं कॾहिं ॾींदियूं न आहिनि मां वञनि घटि थी अची वञे सवाइ उमिरि रसीद आहिनि बाक़ी असांखे उमिरि थी बि न आहे ख़र्च ॾियण जी अच्छा तव्हांजी इच्छा हूंदी टाइम खां फ़ाइदो खणंदे मथां जज़्बाती थी वञे ॿुधाए वठे पर एतिरी जज़्बाती न आहे जज़्बाती कोन्हे अहमद कीअं घर में ईद कयो? बिल्कुलु घर में ईद आहे ऐं मां पंहिंजे फीलिंग्स सां सादगी सां ईद आहे मां सिर्फ़ु पंहिंजी नंढड़ी काइनात खे हिकिड़ो ॿ वॻो वठी ॾिनो आहे छो त ॿारनि जूं फीलिंग्स अलॻि आहिनि बाक़ी मुंहिंजे लाइ को बि का हू कपिड़ा कोन वरिता आहिनि उहे कपिड़ा पिया आहिनि जेके पाइणा आहिनि धोई पाइणा आहिनि को ईद घर वारनि सां दोस्तनि सां माइटनि सां या ॿारनि सां मज़ो कंहिंसां गॾु ईंदा ईद में स्पेशली? घणो दोस्तनि सां छो जो ईद नमाज़ खां पोइ दोस्तनि ॾे वञणु थींदो आहे पहिरियों माइटनि ॾांहुं या भेनरुनि ॾांहुं चकर वकर हणी पर अॼु बि को इतफ़ाक़ आहे तव्हां बि कंहिं प्रोग्राम में चयो अहमद साहब बि चयो ऐं मुंहिंजी बि कुझु अहिड़ी फीलिंग्स आहिनि मां कॾहिं बि पंहिंजे हथनि सां कपिड़ा कोन वरिता आहिनि हे मुंहिंजो ईद जो वॻो आहे हे मुंहिंजो ईद जो जूतो आहे मुंहिंजी अमर बि मुंहिंजे लाइ वठंदी हमेशह कंहिं प्रोग्राम में तव्हांखे ॿुधो हुयो मां त जॾहिं खां मुंहिंजी मदर गुज़ारे वई आहे मुंहिंजे लाइ मां ईद न कंदो आहियां ॼण बसि उहो हिकिड़ो अलाह साईं हल्को आहे ॾींहुं जेको मल्हाइनि था पिया मूंसां बि कुझु अहिड़ी कैफ़ियत आहे जी न त अहिड़नि ॾींहंनि ते जेके अहिड़ा जेके असांजा ॾिण आहिनि वॾा वॾा गिफ्ट ॾिबा आहिनि पोइ ख़ासि तौर ते छोकिरनि में घणी चूड़ियूं बि हुजे पोइ के ख़त बि कार्ड बि पोइ अलाए छा छा कहिड़ी शयूं पैकेट न पोइ दिलि इहा वॾी थियणु खपे त माण्हू खे चङी शयूं कोई महांगी महांगी वठी ॾे अक्सर ईअं थींदो आहे त ईद खां पोइ शादियूं घणियूं थींदियूं आहिनि माण्हुनि जूं तव्हांजो छा इरादो आहे? ॿई शयूं ॿुधायो हा शादी मतिलबु ईद खां पोइ खानदान में आहे मुंहिंजी कज़न जी शादी आहे शादी अटेंड कंदमि बाक़ी फ़िलहाल मुंहिंजो इरादो कोन्हे फ़िलहाल कोन्हे अञा माना काफ़ी साल आहिनि हुन में काफ़ी त नथी चई सघां तूं हाणे अलाह जे हथ में आहे जॾहिं ख़बर पइजी असां गॾु न तव्हां जिम कार्ड असांखे जल्दी मिलंदो इंशाअल्लाह ताला
हम भाई अरे हाणे मुंहिंजी त शादी थियल आहे बाक़ी हिकिड़ो आसरो अटेंड करण जो उहो बि नथो थिए त किथां अटेंड कंदासीं जी ना तो ॻाल्हि हलनि थियूं पर फ्यूचर प्लान छा हूंदो शोबिस खे जारी रखंदव या तव्हां बि आम रवाजी जीअं अॼुकल्ह असां जूं काफ़ी लेडी डायरेक्टर्स आयूं आहिनि डायरेक्शन न ईंदव या वरी सिर्फ़ घर ॾे लाइ वेंदव न डायरेक्शन तो फिलहाल को भी इरादो ना को बि इरादो परे ते न आहे परे फिलहाल त ना शुक्र अल्हम्दुलिल्लाह फिलहाल त ना बाकी शोबिस के कंटिन्यू मां तब एस ताईं रखी सघां जेसिताईं मुंहिंजी शादी न थिए शादी खां पोइ कोन रखंदसि अमल भाउ हेतिरा आर्टिस्ट असांजा आया आहिनि अॼुकल्ह ॿ ड्रामा कनि था डायरेक्टर थी था वञनि सुठा डायरेक्टर बि आहिनि हुन में पर के उन्हनि खे फिल्म्स जी बि ख़बर नथी पवे तव्हां माशाल्लाह काफ़ी सीनियर आर्टिस्ट आहियो असांजा काफ़ी त कॾहिं ईअं थी त डायरेक्शन शुरू कजे न फीलिंग्स आहिनि हा सोचूं था त शुरू कयूं या पाइपलाइन में ॻाल्हि आहे या त डायरेक्शन कयूं हा पर जेके हालात ॾिसूं था जहिड़े क़िस्म जूं कंडीशंस ॾिसूं था उहे मुंहिंजे माइंड सां मैच नथियूं कनि इहो आहे त यार ठीकु आहे कॾहिं हिकिड़ो ड्रामो जेको आहे डायरेक्ट कंदासीं हिकिड़ो प्ले ज़रूरु कंदासीं पोइ ॾिसूं छा थो थिए असल में छा आहे जो जेके बि डायरेक्टर आहिनि जो कुझु बि आहे जेकॾहिं मां आहियां या मसलन जंहिं डायरेक्टरनि खे असद आहे जेकॾहिं असद को ड्रामो डायरेक्ट करे थो त जॾहिं माण्हुनि खे ख़बर पए थी या मीडिया जे माण्हुनि खे या व्यूअर्स खे त यार असद ड्रामो ठाहियो आहे असद ठाहियो आहे माना असद जो जेको कैरियर आहे उनखे हू मद्देनज़र रखंदा त हाणे उनजे ड्रामे में उन माण्हू खे दिलचस्पी बि हूंदी त यार असद छा कयो आहे हल यार ही त आहे जुमो 8 ॾींहं थी आयो आहे पर असद त पुराणो आहे इन छा कयो त इन हवाले सां पोइ वरी जेकॾहिं कुझु कयां थो या को ॿियो आर्टिस्ट असांजो करे थो त हू माण्हू हुनखे ॾिसंदा त ॾिसूं था हाणे अमन छा थो करे जो सुपर दुपर बस एग्जैक्टली ॻाल्हि आहे त उन जा अञा हालात ऐं कंडीशन्स ओड़ियूं पैदा न थियूं आहिनि जो माण्हू कंहिं शइ में हथु विझे या हिकिड़ो प्ले खणी डायरेक्ट करे वठे सो फ़िलहाल अल्हम्दुलिल्लाह एक्टिंग कयूं था जेको बि ड्रामो मिले थो पंहिंजी लोकेशन ते टाइम ते अचूं था टाइम ते वञूं था जी सही त अलाह से तव्हांखे माशाल्लाह काफ़ी शोहरत ॾिनी आहे इज़त ॾिनी आहे त घणो तव्हांखे जेको चार्म आहे हिकिड़ो प्यार आहे माण्हुनि जूं हमदर्दियूं आहिनि हिकिड़ो फीलिंग्स बि आहिनि जेके त भई माण्हुनि खे हीअ शइ घणी मुंहिंजी अट्रैक्शन रखे थी कहिड़ो गानो लॻो हलिया हलिया हजर फ़िराक या असां तो सिवा घणो जेको रिस्पॉन्स मिलियो तुंहिंजे हजर फ़िराक खे मिलियो अच्छा माशाल्लाह हिकु त हुन में ईअं हो त हुनजी लोकेशन ॾाढी ज़बरदस्ती सवात वियासीं उते शूट कयल हो गानो ॾाढो सुठो थियल शूट ऐं ब्रेक जेको मूंखे मिलियो हलिया खां मिलियो अच्छा हलिया तुंहिंजे नए कया पहिरां मतलब फ्यूचर प्लानिंग्स में है त सिंगिंग सां डायरेक्शन या मॉडलिंग न अलाह पनाह ॾींदो सिर्फ सिंगिंग फ्यूचर सिंगिंग फ़िलहाल उनखे ठीकु तरह सां करे वञूं अञा त का ख़बर ई न आहे कुझु बसि अलाह साईं जी महिरबानी थी आहे जो एतिरी अलाह साईं शोहरत ॾिनी आहे बाक़ी डायरेक्शन या इन अहिड़े क़िस्म जी फील्ड सां अञा को माना न आहे इरादो एॾे वञण जो सुठो आख़िर में हिन इहो चवंदुसि त ग़ज़ल जे हवाले सां हिन ईद जे हवाले सां तव्हां पंहिंजे फैंस खे को मैसेज ॾियणु चाहियो उनखे मुबारक ॾियणु चाहियो पहिरीं त मां पंहिंजे सभिनी नाज़रिन खे ईद मुबारक चवंदसि ऐं ॿियो ज़िलज़िले जे हवाले सां मां एतिरो ई चवंदसि त जेको ई ज़िलज़िलो एतिरो आयो आहे त उन मां असांखे मतिलबु इहो ई सबक़ु हासिलु करणु घुरिजे त जेतिरो वक़्तु असांजी हयाती आहे हूअं ई हाणे हयाती ते को भरोसो न आहे त माण्हू कॾहिं वञे छा आहे त जेतिरो वक़्तु आहे थी सघे त ख़ुशि रहूं ऐं ॿियनि खे बि ख़ुशि रखूं अहिड़ा नेक अमल कयूं जो आख़िरत में अलाह खे मुंहुं बि ॾेखारे सघिजे अहमद ईद जे हवाले सां मैसेज ईद जे हवाले सां मैसेज ईद सादगी सां मल्हाए माण्हू ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जीअं मूं सवेल हिकिड़ी ॻाल्हि कई त कुझु बि न कयूं असां बसि सुबुह जो असां क़ुर शरीफ़ पढ़ी पंहिंजे कमकार सां निकिरी वञूं छो त हर मज़हब जो माण्हू जेको आहे उहो पंहिंजे न पंहिंजे गॉड जी पूॼा करे पंहिंजे निकिरी पोइ वेंदो आहे उहो चाहे दुकानदार हुजे चाहे नौकिरी वठणु वेंदो हुजे या नौकिरी कंदो हुजे उहो ज़रूरु पंहिंजी पूॼा करे पोइ निकिरंदो आहे छो त हुनखे यकीन आहे त मुंहिंजी कामयाबी इतां ई मिलंदी मुंहिंजो गॉड ॾींदो त असां छो कोन था ईअं कयूं असां बि जेकॾहिं असां हिकिड़ा 15 मिंट हिकिड़ा वक़्फ़ करे क़ुर शरीफ़ पढ़ी दुआ घुरी अल्लाह ताला खां निकिरी वञूं त असांजी आख़िरत बि सुठी थींदी ऐं दुनिया बि सुठी थींदी ऐं ईद सादगी सां मल्हाइबी ऐं बहरहाल
हर माण्हू पंहिंजे हिसाब सां मल्हाईंदो, पर कोशिश हर माण्हू खे करणी आहे त सादगी सां मल्हाए। बिल्कुलु सईद, तव्हां पंहिंजे फैंस खे कुझु चवणु चाहियो? ईद मुंहिंजे ख़्याल में अहमद साहब जेको ॻाल्हाए पियो मुंहिंजे दिलि वटां ई पियो ॻाल्हाए त सादगी सां मल्हाइजे ऐं ओड़े पाड़े वारे ख़्यालु कजे त केरु ग़रीब आहे केरु ग़ुर्ब आहे, उन साम्हूं शो ऑफ न कजे त मां हेतिरी हाई स्टैंडर्ड सां ईद मल्हाए रहियो आहियां। ख़ुशि रहो, अलाह हमेशह तव्हांखे ख़ुशि रखंदो। थैंक यू वेरी मच हिना, तव्हांजी वॾी महिरबानी। अहमद साहब तव्हांजी महिरबानी, सही साहब तव्हांजी महिरबानी। बदकिस्मती चइजे त असांजे सिंध खे निगलेक्ट कयो वियो आहे स्पोर्ट्स जे हवाले सां, स्पेशली क्रिकेट जे हवाले सां। सिंधी नौजवान अॻिते नथो वांदो वञे, छो उन रीज़न सां तव्हां खोड़ दफ़ा पंहिंजे प्रोग्राम्स में ॿुधाए चुका आहियो। इहो फैक्ट आहे। साईं हक़ो मुख़्तलिफ़ ज़िलनि खां तालुक़ु रखे थो, जीअं सजाद साहब दादू खां मलाट खां। हाणे सजाद साहब खे इहा ख़बर हूंदी त असांजे दादू में अहिड़ा प्लेयर्स बि आहिनि जेके इंज़माम हक़ खां सुठी खेॾंदा हूंदा। असां चऊं जेकॾहिं हुनखे अॻिते आंदो वञे न, ऐं मतिलबु अंडर 19 खां वठी वेंदे क़ौमी टीम ताईं, त मुंहिंजे ख़्याल में असांजे सिंध में जेके प्लेयर आहिनि न, त मुंहिंजे ख़्याल में किथे बि न हूंदा। ऐं मूंखे ख़बर आहे त मुंहिंजे लाड़काणे में केतिरा एॾा प्लेयर्स आहिनि जेके अञा ताईं वीचारा घर वेठा आहिनि, इन आसिरे में करे असां वेंदासीं अॻिते। अच्छा, तव्हां छोकिरियूं बोर त नथी थिए भई? न हालांकि क्रिकेट मूंखे ॾाढी वणंदी आहे। न हालांकि हिन जो वस पुॼे त हिते पीस पीस खेॾनि। मतिलबु सची ईमानदारी टू बी ऑनेस्ट, क्रिकेट तव्हांखे वणंदी आहे, क्रिकेट तव्हांखे वणंदा? ॿई ॿुधायो तव्हांजा पसंदीदा प्लेयर कहिड़ा कहिड़ा? मूंखे एलन डोनाल्ड ऐं मुतिया मुरलीधरन। मुतिया मुरलीधरन खैर आहे न, शोएब अख्तर, न शाहिद अफरीदी, न इमरान खान, न वसीम अकरम। मुझे सभिनी खे वणंदा आहिनि, थोड़ी अच्छी। तव्हां मतलब चेंज कयो पंहिंजे पाण खे। हाणे जेकी सुठी क्रिकेट खेॾंदा असांखे। अच्छा, मुरलीधरन तव्हांखे छो थो वणे? पर हुनजी मूंखे बॉलिंग ॾाढी वणंदी आहे। वाकई तमामु घणी सां रातिनि जा राति जाॻंदा आहियूं। पर मुंहिंजो ब्रदर ॾाढो शौक़ीन आहे, उन सां रातिनि जा राति जाॻंदा आहियूं। जॾहिं बि ख़ासि तौर ते जॾहिं श्रीलंका या इंडिया सां हूंदी आहे पाकिस्तान जी मैच, त ॾाढो शौक़ सां ॾिसंदा आहियूं। समर ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे, पर हाणे छा जो वक़्तु थियो आहे नंढड़े ब्रेक जो। नाज़रीन केॾांहुं वञिजो न, असां गॾु ई रहिजो। मतिलबु असांजे घर में त झगड़ो थींदो आहे जॾहिं मैच शुरू थींदो आहे, त पोइ जेको हूंदियूं औरतूं हूंदियूं छो चवंदा आहिनि त न असांखे ड्रामा ॾिसणा आहिनि, प्लीज़ तव्हां क्रिकेट न ॾिसो, बंदि कयो, कंहिंखे बंदि करे छॾियो। तव्हां कीअं कंडीशन? हा, मूंखे क्रिकेट बिल्कुलु न वणंदी आहे ऐं कोई बि दिलचस्पी न आहे मूंखे क्रिकेट। छाजे करे तव्हां क्रिकेट खां एतिरो बेज़ार आहियो? छो त मां शुरू सां ई बैडमिंटन खेॾंदी रही आहियां पंहिंजी लाइफ में, ऐं हाणे बि बैडमिंटन ई खेॾंदी आहियां, ऐं क्रिकेट मूंखे बिल्कुलु न वणंदी आहे। अच्छा, जीअं तव्हां पहिरीं ॿुधायो तव्हांखे बैडमिंटन सां दिलचस्पी आहे, तव्हां खेॾी मेडल बि हासिल कया, त इहा फील्ड खे तव्हां अॻिते छो कोन वधायो? तव्हां वरी फील्ड पंहिंजी चेंज छो करे छॾी? फील्ड मां इन करे चेंज कई त बैडमिंटन अलाए स्कोप नज़र न आयो तव्हांखे? मतिलबु कोई फ़ाइदो न हो हुनमें, अच्छा, खेॾनि में, ऐं पोइ इन करे मां पंहिंजी फील्ड माना हिकिड़े शौक़ जे हद ताईं जेको तव्हां हुनखे जारी कयो। जी बिल्कुलु। अच्छा, इहो हिकिड़ो तमामु वॾो मसइलो आहे हिते असांजे ख़वातीन सां, त हिकिड़े हद ताईं उहो रांदियुनि जे हवाले सां हुनजी दिलचस्पी आहे, जॾहिं शादी वादी थी वञे त पोइ उहो बिल्कुलु ई छॾे थी ॾींदो हुननि खे, या अक्सर माइटनि जी इजाज़त न आहे हूंदी। सिर्फ़ु इहो हिकिड़ो फैक्टर आहे जो असांजी औरतूं जेके असांजी छोकिरियूं जेके आहिनि से रांदियुनि में तो पुठिते तव्हांखे हिन जेका के ॿिया सबब नज़र अचनि था? ज़ाहिर आहे असां छोकिरियूं इन करे पोइते आहियूं त असांखे फैमिली खां उहा सपोर्ट न आहे मिलंदी जेतिरी असांखे भाइरनि खे मिलंदी आहे। जीअं मां 99 में मां आई हुयमि सिंध टूर्नामेंट एथलेटिक्स जेको थियणो कराची में थियो, त मुंहिंजो हुते 2nd पोज़ीशन आयो, ऐं उनजे लाइ मूंखे इस्लामाबाद वञो, मां सिलेक्शन में मुंहिंजी थी वई, ऐं शुक्र आहे बैडमिंटन में 1st नंबर आई हुयमि। पर जेको मतिलबु पूरी सिंध में मां 2nd नंबर आहियां, उन लाड़काणे में 1st नंबर आहियां, उन लाइ मूंखे इस्लामाबाद वञिणो हो। पर जीअं मां ॾाढी ख़ुशि थी वियमि, मां घर वियमि, पंहिंजो छा चइबो आहे एवॉर्ड जेको मूंखे मिलियो गोल्ड मेडल, आराम सां ख़ुशी सां घर खणी वियमि। मां चयो हाणे 2 ॾींहंनि खां पोइ मां वेंदमि इस्लामाबाद, उनखां पोइ थी थो सघे मुंहिंजो को कैरियर थी वञे जंहिंमें मुंहिंजो इंट्रस्ट आहे। घर वियमि त घरां मूंखे परमिशन न मिली, चवनि न अञा तुंहिंजी एज न आहे, तोखे किलो कीअं छॾियूं, तूं कीअं मेंटेन करे सघंदी आहे, काई ज़रूरत न आहे, बसि जेको तव्हां कयो सो बहितर आहे। हाणे उहा ई ॻाल्हि आहे, अगरि असांजी फैमिली खां उहो सपोर्ट न आहे त असां कीअं था पंहिंजो प्रोफेशन ठाहे सघूं स्पोर्ट में। सजल पाण इन ॻाल्हि खे पाण कंटिन्यू कंदासीं त बाक़ी पेरेंट्स
कुछ हवाले से सपोर्ट कोन करना छोकरिन के पर ता ये ॾिसो ना जेकर पेरेंट्स छोकरिन के शो बिज़ में वञण लाइ सपोर्ट करे सघनि जो तो पाणे पेरेंट्स उन्हनि लाइ मने करण उन्हनि में ऐं उन्हनि लाइ करे सघनि था त स्पोर्ट्स लाइ छो न या त ईअं त ही जेको आहे पंहिंजे पेरेंट्स खे शो बिज़ लाइ त फोर्स कनि थियूं पर शायदि स्पोर्ट्स लाइ ख़ुदि फोर्स नथियूं करणु चाहिनि बट शयुनि में माण्हू में जेका पंहिंजी एबिलिटी हूंदी आहे उहो कोशिशि कंदो आहे त उनखे कढां ॿाहिरि भई मूं में कहिड़ो टैलेंट आहे छा करे सघां थो सुठो ॻाए सघां थो सुठो परफॉर्म करे सघां थो होस्ट करे सघां थो रांदि खेॾी सघां थो डॉक्टर थी सघां थो एक्सरसाइज़ त अॻु में ऐं हाणे में जीअं जीअं चेंजिंग थींदी थी वञे न जीअं अॻु में स्पोर्ट्स जे हवाले सां एतिरियूं फैसिलिटीज़ एतिरियूं शयूं न हुयूं शोबिज़ जे हवाले सां के हिकु अधु चैनल हूंदा हुया हिन में हाणे ही मीडिया जी वार आहे न खोड़ सारा चैनल्स आहिनि कॉम्पिटिशन आहे घर वारनि खे बि ख़बर आहे हिकिड़ो सुठो रोज़गार बि आहे प्लस में तव्हां शौक़ु पूरो करे सघो था पंहिंजो हुन में भई इंट्रस्ट नज़र अचे थो तव्हांखे पैसा बि मिलंदा ॾोकड़ बि मिलंदा तव्हांखे सपोर्ट बि थींदी तव्हांखे माण्हू बि सुञाणींदा स्पोर्ट्स जे हवाले सां असां वटि बेसिकली अहिड़ा की बोर्ड्स इंटीरियर सिंध में हिते न आहिनि की जेके तव्हांखे हिकिड़ो बूस्टअप मिले तव्हां डिस्ट्रिक्ट खे रिप्रेज़ेंट कयो तव्हांखे छा पैसा मिलंदा कुझु न तव्हां अचो डिवीज़न ते अचो पोइ जेसिताईं पाकिस्तान लेवल ते अचो सो बि उहे असांजा रांदीगर हाणे असांजा फुटबॉल जा रांदीगर तव्हां पाण ॾिसो उहे पाण वीचारा उन्हनि खे एतिरी फैसिलिटीज़ न आहिनि की उन्हनि खे पैसा ई नथा मिलनि ज़ाहिरी ॻाल्हि आहे इंट्रस्ट थिए थो पैसा बि त इंट्रस्ट रखनि था न सभिनी जे लाइ ऐं वरी शौक़ जेका क़ीमत न आहे ॾिसबी त वरी शौक़ु एतिरो असांजो मज़बूत न हुजे थो जो माण्हू हुनखे सर्वाइव करे ज़ाहिरी ॻाल्हि आहे घर वारनि खे बि सपोर्ट करणी आहे हिनखे बि करणी आहे उनखे सभु शइ छॾिणो आहे शौक़ खे अॻिते आंदो वञे त वरी असां वटि वरी फैसिलिटीज़ कोन्हनि खे एतिरियूं शयूं न आहिनि जेको स्क्रीन में खणी अचनि इहे फैक्ट रहनि था इहे फैक्ट आहे इहो ऐं छोकिरियुनि जो पंहिंजो इंट्रस्ट आहे शोबिज़ जा अचनि या स्पोर्ट्स था अचनि अच्छा सही त ॾिठो वञे त पंहिंजे छोकिरनि में जेके सुठा प्लेयर्स आहिनि खेॾनि था मतिलबु फैसिलिटीज़ न आहिनि या नाइंसाफ़ियूं या ॿियो कुझु जेको बि आहे पर वरी ॾिठो वञे त उन्हनि में मायूसी हिकिड़ी आहे उहो इलाही छोकिरा जेको आहे सिर्फ़ु मायूसी वेही था रहनि उन लाइ कुझु कोशिशूं कोन था कनि जीअं तव्हांखे दिलचस्पी क्रिकेट सां तमामु घणी तव्हां उन सिलसिले में कॾहिं का कोशिशि कई आहे इहा ख़बर आहे त मां स्पोर्ट्स में त सुठो आहियां पर थोरो अलाह साईं गलो बि ॾिनो आहे मां त हिन मां कमु कढी वञा सही त अलाह जो शुक्र जो KTN चैनल अची वियो न त असां अहिड़ा फनकार जीअं स्पोर्ट्स खे साइड करे रखी वेही रहिया ईअं ॻाइण खे बि साइड में रखी करे वेही रहंदा पंहिंजो पाण खे ॿुधाइणा या दोस्तनि खे ॿुधाइणा वेही सदा जीअं सही ॻाल्हि कई त KTN जे अचण जे करे तमामु घणा फनकार पैदा थिया जेके कुंड कुर्छ में लिकी वेठा या जिन महफ़िलनि में टोलनि में ॻायो पैसे निर्वार थिया तव्हांजो तालुक़ु मार्केटिंग सां आहे रुझान जो वॾो अमल दख़ल आहे हिकिड़ो रुझान पैदा थो थिए त शयूं अॻिते अचनि थियूं तव्हां नथा सम्झो त सिंधी स्पोर्ट्स चैनल जी हिन वक़्तु शदीद ज़रूरत आहे छो त चैनल ईंदो त हिकिड़ो रुझान पैदा थींदो ॻाल्हि उहा ई थी त जॾहिं हाणे असां रिसेंटली ही हैदराबाद में टूर्नामेंट कई असीं जंहिंमें सभई स्टार्स सभई जेके बि KTN सां रिलेटेड माण्हू हुया उहो क्रिकेट मैच रखियोसीं नियाज़ स्टेडियम में त उते अली क़ारी साहब इहो ऐलान कयो त जीअं हाणे म्यूज़िक खे अलहमदिल्ला हिकिड़ी पसंदि कयो थो वञे वज़ीर तमामु घणी मिली आर्टिस्ट असां निकिता सिंगर्स निकिता मॉडल्स निकिता त भई म्यूज़िक जो चैनल अची वियो कशिश अलहमदिल्ला ज़बरदस्त त ईअं अलाह कंदो त स्पोर्ट्स चैनल ईंदो इस्लामिक चैनल ईंदो न्यूज़ चैनल ईंदो त आस्ते आस्ते असांजी कोशिशूं आहिनि मार्केटिंग जे हिसाब सां ॾिसूं था जेकॾहिं छो त बिल्कुलु ऐं असांजी नौजवाननि जी ज़रूरत आहे इंशा ताला असां पंहिंजे वसां न घटाईंदासीं KTN जे हवाले सां KTN सत जे हवाले सां या काविश ग्रुप जे हवाले सां इंशा ताला हिकु ॾींहुं उहो ज़रूरु ईंदो जॾहिं असांजो सिंधी स्पोर्ट्स चैनल बि हूंदो ऐं उन्हनि सां असां जेके रांदीगर उहे मायूस न थियनि इंशा ताला उहो वक़्तु परे न आहे ऐं जल्दी उहो चैनल ईंदो साईं असांजे सिंगर्स खे तमामु सुठियूं सुठियूं ॿियनि चैनल्स सां बि ऑफर्स आयूं मतिलबु जेके इंटरनेशनल लेवल ते हलनि था पिया उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन खे ॾिसी करे त भई हे केरु आहे हिन जो आवाज़ु उन्हनि ॿुधो सुर त सुञाणींदा आहिनि त आवाज़ु छा आहे आवाज़ु ॿुधो उन्हनि खे मतिलबु तमामु सुठा सुठा प्रोजेक्ट्स मिलणु शुरू थिया आहिनि जेके इंटरनेशनल चैनल्स सां मतिलबु असांजे पाकिस्तान में हलनि था ईअं अगरि असांखे कोई अहिड़ो स्पोर्ट्स में जीअं सजाद साहिबु चयो अची वियो न त उनजी गेम ॾिसी शायदि अॻिला जेको आहे ओसिताईं पहुची नथा सघनि न असांजा इंटीरियर में जेके माण्हू उनजी गेम ॾिसी थी सघे थो हिन चैनल जे प्लेटफॉर्म ते उनजी गेम ॾिसी मथां उहो जेके मथे वेठा आहिनि बोर्ड में जेके ॾिसंदा आहिनि या उहो टैलेंट जेके कढंदा आहिनि मथां उतां उहो निकिरी वञनि थी सघे थो बिल्कुलु सही ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रहंदो पर हाणे वक़्तु आहे हिकु नंढड़े ब्रेक जो असां सां गॾु ई रहिजो हीअ टाइम चेक सर्फ एक्सेल जे तारुन सां पेश कयो वियो सर्फ एक्सेल तोड़े हर दाग जो बंधन
कुदरती अज्जा से बनी दूध और जाफरान के फवायद लिए बाएं लिखा चेहरे पे बहार। ईद उल फितर जे पुरमुसरत मौके ते सरदार जुल्फकार अली सरकी डॉक्टर सोराब सरकी साहब के लख लख ईद मुबारकूं पारा सलीम अली मुराद खान जाफरी दुबई। ईद उल फितर जे पुरमुसरत मौके ते सरदार शेर मोहम्मद खान बिजारानी ऐं मीर हजार खान बिजारानी साहब के लख लख ईद मुबारकूं पारा सलीम अली मुराद खान जाफरी दुबई। ईद उल फितर जे हिन पुरमुसरत मौके ते नवाबजादा मीर नादर अली खान मक्सी साहब के लख लख ईद मुबारकूं पारा सलीम अली मुराद खान जाफरी दुबई। ईद जे हिन पुरमुसरत मौके ते वतन वासियुनि खे दिली ईद मुबारकूं हुजनि। उन मौके ते ज़िलज़िले मुतासिरीन सां दिली हमदर्दीअ जो इज़हार कजे थो। पारां सैयद नासिर हुसैन शाह, ज़िले नाज़िम सखर। कश्मीरी गोल्ड में सौंफ है, मिश्री है, तिल है, खजूर है, खोपरा है, इलायची दाना है और बादाम का असली मजा। कश्मीरी गोल्ड, सब कुछ तो है इसके अंदर। कश्मीरी गोल्ड मेवा, नॉन स्टॉप मजा, मस्ती भरा। पैदा थींदो तो शौक़ पैदा थींदो वक़्तु ईंदो। अगरि असांजी फैमिली ओड़े तरीक़े सां असांखे सपोर्ट कंदी जीअं इंडिया में कनि था। सानिया मिर्ज़ा तव्हां ॾिसो, उनखे पंहिंजी फैमिली चङो भेरो सपोर्ट कयो आहे। ज़ाहिर उहो नंढे खां वठी टेनिस में आहे, त इन जो मतिलबु आहे फैमिली हुन सां एग्री हुई त हा भई भली टेनिस में कुझु पंहिंजो नालो ठाहिनि। ऐं हाणे माशाल्लाह सुठे मक़ाम ते बीठी आहे सानिया मिर्ज़ा। अगरि असांखे गवर्नमेंट जे तरफ़ां पंहिंजी फैमिली जे तरफ़ां असांखे उहा सपोर्ट मिली त इंशाल्लाह असां मां बि का न का सानिया मिर्ज़ा ज़रूरु थींदी। सना छोकिरी जे हवाले सां चवंदा त छोकिरियुनि जे हवाले सां स्पोर्ट्स में सभ खां वॾी रुकावट छोकिरी जी शादी आहे। तव्हां इन ॻाल्हि सां एग्री कयो था? हा बिल्कुलु। छो ईअं छो आहे? छो त मुंहिंजी बि शादी थी वई आहे। माना तव्हां सम्झो था त हिकिड़े पासे जॾहिं पेरेंट्स बि इजाज़त नथा ॾियनि त पोइ हस्बैंड त बिल्कुलु इजाज़त कोन शादी आहे। न हस्बैंड बि इजाज़त न ॾींदो, पर फर्स्ट ऑफ ऑल त पेरेंट्स इजाज़त न ॾींदा आहिनि ऐं हस्बैंड बि न ॾींदो आहे। इन पेरेंट्स ई न कंदा आहिनि त हस्बैंड कीअं इजाज़त ॾींदो? सर तव्हां छा था चओ त इहे रुकावट छाजे करे आहे, छो आहे ईअं? ज़रा उहे फैक्ट्स उहे अचनि था इंसान ते त भई न्याणी जो ॿारु आहे, उहो त हाणे शुक्र अलाह असांजो त हाणे कुझु शौक़ु पैदा थिए थो त तव्हांखे जॉब्स में असांजी सिंधी भेनरूं नज़र ईंदियूं। लेक्चरर्स आहिनि, डॉक्टर्स आहिनि, टीचर्स आहिनि, ॿियूं काफ़ी फील्ड्स में वधनि। शोबिस में काफ़ी अॻिते अची वियूं आहिनि त ईअं अलाह कंदो त स्पोर्ट्स में बि अॻिते ईंदियूं। स्टेफीग्राफ अची वई, सानिया मिर्ज़ा आई, ज़ाहिर उन खां पोइ आई त इंशाअल्लाह ताला ईअं असांजी पाकिस्तान जूं औरतूं वधंदियूं, ईअं असांजी सिंधी छोकिरियूं वधंदियूं इंशाअल्लाह। छोकिरियुनि खे बि त खपे जो माइटनि खे फोर्स कनि, माइटनि खे चवनि त असांखे हिन फील्ड में अॻिते अचणु ॾिनो वञे। जीअं तव्हां पंहिंजे मीडिया लाइ फोर्स कयो त ज़ाहिर माइटनि ते फोर्स छो नथो कयो वञे? फोर्स इन करे जो असां पाण ॾिसूं था असांखे को ख़ासि स्कोप न आहे स्पोर्ट में, त असां कहिड़े लिहाज़ खां फोर्स कयूं? स्कोप ठही सघे थो, अॻियां अॻियां आहिस्ते आहिस्ते टाइम चेंज पियो थिए, जेके अॻियां शयूं थींदियूं हाणे कोन थियूं थियनि त पोइ इंशाअल्लाह जॾहिं असांखे लॻंदो त असांजो कोई फ्यूचर आहे त इंशाअल्लाह ज़रूरु असां कुझु न कुझु स्पोर्ट में बि करे वठंदासीं। समर तव्हां नहीं दिने स्पोर्ट्स में। न ॿियो अचनि भला हिकिड़ो नालो पैदा थिए भला इंशाअल्लाह मैसेज ॾेई सघे थी वग़ैरह थी कोन थी सघे। अच्छा सजाद वरी ॻाल्हि कंदासीं पंहिंजे हुन मौज़ू ते त पंहिंजा छोकिरा छोकिरियूं त हुई अलहमदुलिल्लाह तव्हांखे ख़बर आहे जेका हालत साम्हूं आहे। छोकिरा बि काफ़ी पोइ थियनि, काफ़ी मतिलबु जीअं सही चयो त काफ़ी टैलेंटेड छोकिरा आहिनि जेके अॻिते अचणु चाहिनि था पर नथा अची सघनि। छो नथा अची सघनि? इहो अंडरस्टूड हिकिड़ो रीज़न असां वटि ठहियलु आहे। स्पेशली हाणे मां दादू जे हवाले रिप्रेज़ेंट कयां थो या मुख़्तलिफ़ इंस्टीट्यूशन जे शहरनि में असां वञूं था त इहो तव्हां ॾिठो हूंदो त तव्हां यकीन कंदो दादू हलंदो स्टेडियम में गंद जो ढेर जेको वॾे में वॾो आहे उहो असांजे स्टेडियम में का एतिरियूं गवर्नमेंट्स आहियूं, हींअर बि ॿुधंदा हूंदा हायर अथॉरिटीज़ ॿुधंदा हूंदा, एतिरियूं गवर्नमेंट्स आहियूं कंहिंखे को चूंडड़ी नथी लॻे त यार स्पोर्ट्स ग्राउंड आहे उन में को असांखे स्टेडियम ठाहिणु खपे, को गंद हटाए जेका सफ़ाई कजे। अॻियां हाणे जे नौजवान खे न सिर्फ़ु ॻाल्हियुनि जेतिरी को सियासतदान हुजनि, को असांजा ब्यूरोक्रेट्स हुजनि, कुझु न आहे, नथिंग एल्स। असांजे इंटीरियर जेके छोकिरा आहिनि स्पेशली स्कूल जा आहिनि, कॉलेजिस आहिनि, जेके अॻिते वधण जी असांखे आहे उमेद त उहे अॻिते निकिरी सघंदा, कुझु न आहे। साईं असांजे न्याज़ स्टेडियम जिते तारीख़ी मैचिस थियूं आहिनि, टेस्ट मैचिस थियूं आहिनि, हाणे तव्हां उनजी ॾिसो त उन में न हाणे का इंटरनेशनल गेम थींदी आहे न, मतिलबु उनजो को मतिलबु छा चवंदा आहिनि त उनजी ज़बून थी थींदी आहे, उनजो को ख़्यालु ख़राब थींदी पई वञे। मैक्सिमम अगरि असां वटि पिचिस ठाहे था अचनि त सीमेंट पिचिस आहिनि, सीमेंट पिच जिते किथां छोकिरा निकिरंदा। हैदराबाद में अगरि हार्ड पिच आहे त उहो बंदि न आहे स्टेडियम। अच्छा इन हवाले सां असां काफ़ी जेके आहिनि
प्लेयर्स आहिनि सीनियर प्लेयर्स आहिनि उन्हनि सां या मिनिस्टर थी विया ॿियनि सां ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं उनमें हिकिड़े तर्जीने खां नालो हुन कोन थो खणा पर ऑफ द रिकॉर्ड हुन चयो त बाबा तव्हां सिंधियुनि खे त शौक़ु आहे पॉलिटिक्स जो तव्हां घणो करे या चवंदा असां वञी सियासत कयूं या ब्यूरोक्रेट थियूं या ॿियो वञी थियूं स्पोर्ट्स खे तव्हां पाण ख़ुदि नज़रअंदाज़ कयो तव्हां पंहिंजी मदद पाण तहत नंढा नंढा ग्राउंड तव्हां साफ़ कराए सघो था उते कुझु न कुझु एक्टिविटीज़ कराए सघो था तव्हां पंहिंजे सियासतदाननि जो पंहिंजे मिनिस्टरनि जो पंहिंजे MP MLA जो घेराव करे सघो था उन्हनि खे चई सघो था DCOs खे चई सघो था बाबा असांखे ग्राउंड्स ॾियो ग्राउंड जी हालत ख़राब उहे तव्हां करण लाइ तयारु कोन आहियो केतिरा ई दफ़ा तव्हां असांजे अख़बारूं कढी ॾिसो उन में मुज़ाहिरा थिया आहिनि एहतजाज कया आहिनि छोकिरनि उन में बुख हड़तालुनि ते वेठा आहिनि भई असांखे स्टेडियम्स ठाहे ॾियो असांखे ग्राउंड्स ॾियो असांखे कोर्ट्स ॾियो बैडमिंटन जा ॾियो स्पोर्ट्स जा जेके टेबल टेनिस आहिनि स्क्वैश जा आहिनि लॉन टेनिस जा आहिनि किथे अख़बारूं भरी पयूं मिलंदियूं तव्हांखे अञा ताईं अॼु ॾींहं ताईं जेको तव्हां अख़बार खणंदो त सिंध जे कंहिं कुंड कुर्चे में स्पोर्ट्स जे लाइ का न का डिमांड ज़रूरु कई वेंदी ऐं उन में इहे सियासतदाननि जा घेराव बि थिया इहे जॾहिं DC हुया DCOs आया हिननि इहे हज़ारे वाइदा बि कया त असां तव्हांखे ॾींदासीं हाणे ॾींदासीं त अॼु ॾींहं ताईं थियो न आहे ऐं हैरत मक़सदु जेके असांजा वॾा वेठा आहिनि क्रिकेट मैच आहिनि हिन में शौक़ु बिल्कुलु आहे पर अॼु ॾींहं ताईं तव्हां ॿुधायो त कॾहिं का क्रिकेट जी कैम्प का फुटबॉल जी कैम्प या हॉकी जी कैम्प इंटीरियर इंटीरियर सिंध में किथे लॻी हुजे जिते हिननि सिलेक्शन कई हुजे सदाब हाणे त तव्हां माशाल्लाह केटीन ते कमु बि कयो था ड्रामनि में गॾु गानो बि कयो आहे उन खां अलावा तव्हां जॉब बि कयो था मार्केटिंग में पोइ स्पोर्ट्स लाइ को टाइम कढो था क्रिकेट लाइ बिल्कुलु बि न ऐं हसरत आहे अयम दिलि में त काश मूंखे कुझु टाइम मिले त आउं रांदि खेॾां इहा हक़ीक़त आहे त दिलि ॾाढी चवंदी आहे रांदि खेॾण ते पर टाइम न मिलंदो आहे माण्हू रांदि खेॾे कॾहिं कॾहिं इम्पोर्टेंट सीरीज़ थींदियूं एशियन सीरीज़ थी हाणे या कुझु वॾियूं सीरीज़ पाकिस्तान इंडिया जी सीरीज़ करे थी पोइ इन जो ॾिसण जो कॾहिं थींदो ॾिसण जी हद ताईं अॻु में बि हूंदो त पोइ हाणे कोशिशि कंदो आहियां फर्स्ट 15 ओवर्स ॾिसी वेठा पोइ वरी आस्ते आस्ते पोइ वरी विचां ओवर्स थोरो दिलचस्पी घटि हूंदी आहे या आख़िरी ओवर अगरि मिली वेंदा आहिनि का मसरूफ़ियत हूंदी आहे त पोइ आउं कोशिशि करे ओवरलैप कंदो आहियां मसरूफ़ियत खे पोइ वरी आख़िरी ओवर्स ॾिसण जी दिलि चवंदी आहे पोइ ॾिसी वठंदा आहियूं उहो चार त आहे न उहो त स्पोर्ट्समैन बि आहे रही चुका आहियूं प्लस में ॾिसण जी हद ताईं अधु राति जो जाॻंदा हुआसीं पोइ वरी बाबा मां जा दड़का बि खाईंदा हुआसीं वरी असां ॿ भाइर वेंदे मां स्पेशली ॾाढो हुन में रहंदो हुयो पोइ लिकी लिकी बंदि करे पोइ ज़बरदस्ती TV रखी कमरे में पोइ राति जो 2:30 बजे जागी ऑस्ट्रेलिया में स्पेशली देरि सां मैचिस थींदियूं हुयूं 2:30 बजे जागी अखियूं चिंबी करे पोइ बाबा हुते थींदो नमाज़ नथा पढ़ो रांदि ॾिसो तव्हां टाइम कढींदा स्पोर्ट्स लाइ हाणे कुझु न कुझु त खेॾंदा हूंदा कुझु त गेम्स हूंदियूं या न बिल्कुलु न हाणे त बिल्कुलु टाइम नथो मिले ॾिसण ईंदा ताईं टाइम कढी वेंदा आहिनि कॾहिं कॾहिं देरि सां जेका हूंदी आहे रांदि त ॾिसंदा आहियूं गेम वग़ैरह बाक़ी उहो खेॾण लाइ टाइम बिल्कुलु न मिलंदो ॾिसण लाइ थोरो घणो टाइम ॾिसण लाइ कढणो पवंदो आहे सही तव्हां मैचिस वग़ैरह ॾिसंदो हूंदो हाँ मैचेस वग़ैरह ॾिसण जो टाइम कढी वठंदा आहियूं बाक़ी ईअं खेॾण जो टाइम नथो मिले ग्राउंड में नाज़रीन इन सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर वठंदासीं हिकु शॉर्ट ब्रेक स्टे विद अस कुछ भी न अच्छा भला ईमानदारी करो तव्हांजी टीम खटी हारे हारी बस ज़ारा नेक्स्ट हारी सही इंग्लैंड जी टीम पाकिस्तानी दौरे ते पहुची चुकी है तव्हां कीअं था ॾिसो ॿिन्ही टीम्स खे तव्हां छा था सम्झो त पाकिस्तान टफ टाइम ॾींदो इंग्लैंड खे जॾहिं इंग्लैंड एशिया सीरीज़ खटे आया आहिनि जंहिं नमूने खटे ऑस्ट्रेलिया खां ऐं हुनजो मोरल काफ़ी हाई आहे या पाकिस्तान खे जेको आहे सो होम ग्राउंड जो जेको आहे सो एडवांटेज हूंदो कीअं था ॾिसो तव्हां तंहिं महिल पाकिस्तान जी टीम बि तमामु फॉर्म में आहे सुठियूं मैचिस खेॾी आई आहे सुठा कॉम्पिटिशन खटे आई आहे हाणे ॻाल्हि सॼी वञी उते ई बीहंदी आहे असां वटि ख़ासि करे जॾहिं असां हाराईंदा आहियूं उनजे पोयां तमामु ख़राब में ख़राबु फील्डिंग मेन सबबु हूंदो आहे असां त उहो सबबु छा हो कैचिस वियूं फील्डिंग सुठी न थी हथ मां चौका लॻा ठीकु आहे इहो सबबु हूंदो आहे त असां घणी मैचिस इन करे हाराईंदा आहियूं ऐं खटींदा सिर्फ़ु इन बुनियाद ते आहियूं त असां में जज़्बो तमामु घणो आहे बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त कॉम्पिटिशन तमामु सख़्तु आहे तव्हां छा था सम्झो त पाकिस्तान खे होम ग्राउंड जो एडवांटेज हूंदो हिन क्रिकेट बाय चांस कुझु बि थी सघे थो आख़िरी बॉल ते कुझु थी सघे थो मीन्स के असां वटि आहे जीअं हुननि वटि फ्लिंट ऑफ आहे त असां वटि अब्दुल रज़ाक आहे जेका ऑलराउंडर सुठो आहे बहितरीनु आहे असां वटि बैट्समैन काफ़ी सुठा थिया अचनि असां वटि प्रोफेशनल क्रिकेटर्स आहिनि उहा त ख़बर पवंदी मुल्तान वारे टेस्ट में छा थो थिए क्राउड पंहिंजो आहे बैकग्राउंड पंहिंजी आहे पिचिस पंहिंजी हूंदियूं कॉन्फिडेंस आहे
ऐं होप टीम अॻियां सुठी आहे, कॉम्पिटिशन त आहे, छो हुननि जो बि हिकिड़ो जेको कॉन्फिडेंस आहे हाई अथनि। हाणे से मुझे वधीक मजबूत थी वियो कॉन्फिडेंस, जो उन ऑस्ट्रेलिया वर्ल्ड चैंपियंस खे हारायो मतलब बिल्कुल कॉन्फिडेंट। समर रांदियुनि में हार जीत थींदी रहंदी आहे, चवंदा आहिनि क्रिकेट बाय लक बाय चांस। जॾहिं पाकिस्तान हाराए वेंदो त कीअं फील कंदा? उहो न पुछो असांखां, छो तव्हांखे ख़बर आहे छोकिरी रोअण में देरि न आहिनि कंदी, ऐं जॾहिं पाकिस्तान हाराईंदो आहे स्पेशली इंडिया खां, पोइ त रोअण जी इंतिहा थी वेंदी आहे। असां हेॾियूं दुआऊं कंदा आहियूं पाकिस्तान खटे खटे खटे, वरी अचानक ख़बर पवंदी आहे कि भई पाकिस्तान हारायो त ॾुख त थींदो न। सना तव्हां रोईंदा आहियो? न, मां ॾिसंदी न आहियां। अच्छा, रमज़ान में त रोज़ा वोज़ा तव्हां रखिया हूंदा ऐं ॾींहं जो मसरूफ़ियतूं काफ़ी हूंदियूं, पर रमज़ान में तव्हां अक्सर ॾिसो त नाइट मैचिस थींदियूं रहंदियूं, पोइ तव्हां नाइट मैच के में हिसो वठो? अगले रमज़ान में अगले साल मां खेॾियो, ॾाढी बुरी बॉलिंग कई आहे, मुंहिंजी वजह खां टीम मुंहिंजी हाराए वई। हिन दफ़े जॾहिं असांजे बिल्कुलु जीअं असां ॿाहिरि रहंदा हूंदा आहियूं, ॿाहिरां ई रोड ते बिल्कुलु नाइट टूर्नामेंट थींदी आहे, ऐं हिन दफ़े मूंखे चयो हुयो ऐं मां कुझु मैचिस ॾिसणु वियुमि, भई खेॾियो न, मां चयुमि न हिन दफ़े कोई हाराए वञे मुंहिंजी वजह खां, हिन करे मां खेॾियमि कोन, भई कुझु मैचिस ॾिसी इंजॉय कयमि। पर तव्हां टाइम कढियो नाइट टूर्नामेंट लाइ? राति जो तव्हां मसरूफ़ आहियो? न, ॻाल्हि मसरूफ़ जी बिल्कुलु आहे, पर रमज़ान मुबारक माण्हू रोज़ा रखी पूरा जॾहिं रोज़ा खणंदा आहिनि सफ़ा साह ई कोन जिस्म में किरंदा आहिनि त ख़बर ई न पवंदी आहे, ऑफिस जा कम टेंशन मोस्टली अॻु में त खेॾंदा हुआसीं, पर हाणे टाइम नथो मिले, ऐं कोशिशि कंदा आहियूं इहो 2-3 घड़ियूं मिलनि त आराम कजे, मज़ो हूंदो। अञा तव्हां शादी कोन कई आहे, अञा तव्हां चओ था सफ़ा मसरूफ़ आहियो, शादी करो कोन, तॾहिं त केरु नथो करे है ना? ॿुधायो भला शादी खां मसरूफ़ियत वाक़ई वधी थी वञे या सॼा त हर ॻाल्हि में चओ त मसरूफ़ आहे, टाइम ई कोन्हे, कुझु कोन्हे? न, शादी खां पोइ मसरूफ़ियत वधी वेंदी तमामु। तॾहिं त मां हथ खणी ॾिसां, तव्हांखे त हस्बैंड खे टाइम ॾियणो पवंदो हूंदो न, ख़ासि तौर ते? हस्बैंड ॿारनि वांगुरु हूंदो आहे। अच्छा, बिल्कुलु ॿारनि वांगुरु खे ट्रीट करणो पवंदो आहे। त मां ॿार थियणु नथो चाहियां। हे स्पोर्ट्स जे हवाले सां काफ़ी ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं, तव्हां ॿुधायो ईद कीअं गुज़री तव्हांजी? ईद त हूअं एज़ यूजुअल जीअं गुज़रंदी आहे हूअं ई गुज़री, पर हिन दफ़े कुझु ज़हन तक़रीबन सॼी पाकिस्तान जा ई मायूस हूंदा, हुन करे मुंहिंजो त ख़ासि करे इहो आहे त ईद गुज़री, पर उहो ज़हन ते असरु रहियो जेको पाकिस्तान में हेॾो वॾो वाक़िअ थियो आहे ज़लज़ले जो। हिन लाइ मां सिंधियुनि खे बिल्कुलु पूरे पाकिस्तान जे अवाम खे चवां थो त अञा बि तव्हां पंहिंजे हड़ों वड़ों जेतिरो ॾेई सघो था ॾियो। समर, जिते ॿियनि शोबनि सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि ज़िलज़िले जी मुतासिर इमदाद लाइ भरपूर कोशिशूं कयूं, चंदा जमा कया, उते प्लेयर्स कंहिंखां जी हर मंज़िल जो साथी मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते उन्हनि कैंपूं क़ाइमु कयूं ऐं मतिलबु हणा वणा जेका जेतिरो थी सघियो उन्हनि मदद कई। तव्हां हिन सिलसिले में पंहिंजे नाज़िरनि खे छा चवंदो? मां त उहो ई चवंदमि जीअं सही तुंहिंजो चयो त असां सभिनी खे अॻिते वधणु खपे, असांखे उन्हनि खे अहसासु ॾियणु खपे त असां बि हुननि सां गॾु आहियूं, उहे अकेला न आहिनि। उहो ई सबबु आहे त असां ईद उन तरीक़े सां सेलिब्रेट न कई आहे जीअं असां हमेशह कंदा रहंदा आहियूं। उहो अहसासु अञा ताईं असां वटि आहे त उहो जेका असांजे पाकिस्तान में हादसो थियो आहे उहो सिर्फ़ु पाकिस्तान में न थियो आहे, ईअं लॻे थो ॼण असांखे घर में थियो आहे, असांजे भरिसां थियो आहे। सज़ादार तव्हां बि ईद सादगी सां मल्हाई हूंदी, तव्हां हिन सिलसिले में नाज़िरनि खे छा चवंदो? अॼु ॾींहुं ते मुंहिंजी मदर खे तक़रीबन 7 साल थिया आहिनि दुनिया मां वई, हुन खां पोइ ईद न कंदो आहियां, हर ईद ते मूंखे फील थींदो आहे। त आउं इहो सोचियो त हीअ जेके नंढा नंढा मासूम हिकिड़ा ॿार आहिनि, हिननि जूं माहिरूं कोन्हनि खे, या उहे जेके माहिरूं जिन जूं हॾियूं ख़ाली थी वियूं आहिनि उन्हनि सां छा गुज़रंदी हूंदी, उहो अहसासु हमेशह दिलि में रहंदो आहे। जॾहिं बि को वॾो भलारो ॾींहुं ईंदो आहे त आउं त ईद हूअं बि न कंदो आहियां उन शइ खे ॾिसी करे। ऐं मोस्टली हीअ ज़लज़लो वरी 21 रमज़ान ते असांजी लोक फनकार जी ज़रीना बलोच जो वञणु, त इहे सानेरा जेके आया आहिनि इन्हनि हक़ीक़त इहा आहे त जीउ झोरे छॾियो ऐं सभिनी सिंध वासियुनि जो ऐं पूरे पाकिस्तान वासियुनि जो वॾा सानेरा आहिनि। ऐं ईद अलाह तबारक व तआला जो वॾो भलारो ॾींहुं आहे, उन हवाले सां त गुज़ारे वियो, पर जेका ख़ुशी थींदी आहे, जेको अंदरूनी हिक ॿिए जे लाइ मोहबतूं विखेरींदा आहियूं, उहे त मोहबतूं रहंदियूं पर उहे ख़ुशियूं न हुयूं। तव्हां हिन सिलसिले में कुझु चवंदो? असांजे पाकिस्तान में तमामु वॾो वाक़ियो थियो आहे ऐं ईद जीअं गुज़रणी हुई गुज़री त वई आहे, पर असांखे अफ़सोस आहे तमामु घणो। सना, तव्हांजी महिरबानी, सॼा तव्हांजी महिरबानी, समर सही तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आया।
नाज़रीन, इन सां गॾु असांजो प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। तव्हां असांजे स्टार्स जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, तव्हां हिननि जी पंहिंजी फील्ड जे हवाले सां ॻाल्हियूं ॿुधियूं हूंदियूं, पर स्पोर्ट्स जे हवाले सां तव्हां हिननि जूं फर्स्ट टाइम ॻाल्हियूं ॿुधियूं हूंदियूं। असांखे उमेद आहे तव्हां तमामु घणो इंजॉय कयो हूंदो। नेक्स्ट वीक वरी मिलंदासीं, तेसि ताईं पंहिंजे होस्ट खे वरी जेके इजाज़त ॾींदा सदाईं। जी तो रफ़ीक, तव्हां केॾांहुं वञो पिया छा? ओ यस। तव्हांजे चेहरे ते ख़ुशी ॾिसी ईअं थो लॻे त ज़रूरु काई ख़ासि ॻाल्हि आहे। छो, तोखे ख़बर न आहे? नो, रियली आई डोंट नो। अॼु तव्हांजी भेण ऐं मुंहिंजी बेगम साहिब जी सालगिरह आहे। हाँ, पोइ इन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? बर्थडे त हर साल ईंदो आहे। साली साहिबा, अॼु मुंहिंजे घर में ज़ायदा जी पहिरीं सालगिरह आहे ऐं अॼु असां पंहिंजे थियण वारे ॿार जी शॉपिंग बि करणु वेंदासीं। मतलब त मां इनवाइटेड न आहियां, एम आई राइट? नो 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 नो, अॼु मां ऐं पंहिंजे ज़ायदा जे विच में कंहिंजो पाछो त छा, हवा जो गुज़र बि बर्दाश्त न कंदुसि। इज इट क्लियर? त पोइ मां अगरि केॾी महिल अचां? घर जी चाबी त तो वटि आहे न, हली अचां। ऑफिस टाइम ख़तमु थियण में देरी केतिरी आहे? ही फाइल ॾिसी वठो, पोइ गॾु वञूं था प्लीज़। ही फाइल सुभाणे तुंहिंजी भेण घर इंतज़ार बि करे ऐं मां नथो चाहियां त मुंहिंजी जान इंतज़ार जी अज़ियत बर्दाश्त करे। सो बाय। ओके ओके, बाय, टेक केयर। बाय बाय। हेलो हेलो जी अदी, रफ़ीक किथे आहे? हाँ, हितां त बस हींअर ई निकिता आहिनि, थोड़ी देर में पहुची वेंदा। मां केतिरी देर खां इंतज़ार पई कयां। तूं ऑफिस छा थी करे? घर हली अच। न बाबा न, मूंखे कबाब में ॾियणु पसंदि न आहे। ओके, तूं कॾहिं ईंदीअ घर? हाँ, मूंखे अञा कुझु देर लॻंदी ऐं शायदि मां घर बि वञां, अम्मी वारनि ॾे बि वञिणो आहे। ठीकु आहे, मां मानी तयारु करे फ्रिज में रखी छॾी आहे, गरम करे खाई छॾिजांइ। मता असांखे देर थी वञे। ठीकु आहे, ओके, टेक केयर। चङो दी, बाय। अलाए किथे रहिजी वियो आहे। मर्द अलाए छो केयरलेस हूंदा आहिनि। जान, रफीक तू किथे आई? पंहिंजी जान खे एतिरो इंतजार कराईंदे? सॉरी सॉरी सॉरी, मां बस इजो पहुतस। जल्दी अचो ना, मूंखे वधीक इंतजार नथो थिए। मां कॾहिं जी तयार वेठी आहियां। अरे मुंहिंजी जान खे तयार थियण जी कहिड़ी ज़रूरत आहे? छो ईअं ई हलिया हलूं? रफीक तू बिल्कुलु चरियो आहे। हा, पर पोइ बि तुंहिंजो आहियां। तू कोन सुधरंदे, असुल कोन सुधरंदे। अच्छा मां ॿुध, जल्दी तयार थी स्टॉप ते पहुच। मां बस 5 मिंट में पहुचां थो। उतां सिधो हलिया हलंदासीं, टाइम बची पवंदो। ठीकु आहे? हा हलो साहब, ओके बाय। हेलो सोहेल यार, सॉरी यार, अॼु मां नथो अची सघां। न न न न सवाल ई पैदा नथो थिए। ॾिस यार, नाराज़ न थी जाए, ज़रूरी कमु आहे। ठीकु आहे न? ओके बाय।
दिलदार ना विछड़े किसे दा यार 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 ना विछड़े Wilker lineup is approaching.